ब्रेकिंग न्यूज़ है वहाँ शेयर कयूं पिया। सिंध काबीना नए माली साल लाइ 2244 अरब रुपयनि जी बजट जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु असेंबली में बजट पेश कंदो। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 15 खां 20% वाध करण जो इम्कान आहे, जॾहिं त तरक़ियाती बजट 6 खरब 89 अरब 10 करोड़ 30 लख रुपया रखिया विया आहिनि। सूबाई तरक़ियाती प्रोग्राम लाइ 3 खरब 80 अरब, अमन अमान लाइ 160 अरब रुपया, ज़राअत लाइ 11 अरब 91 करोड़ रुपया रखण जी तजवीज़ कई वई आहे। सिहत खाते लाइ 44 अरब 36 करोड़ ऐं घरू खाते लाइ 11 अरब 51 करोड़ रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। कराची जे मेगा मनसूबनि लाइ 12 अरब, वर्क्स एंड सर्विसिस खाते लाइ 109 अरब रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी गाज़ी झंडीर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु सिंध काबीना जो इजलास थियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि, जंहिंमें नए माली साल जी बजट मंज़ूरी ॾिनी वई आहे। अॼोके इजलास में मजमूई तौर ते जेका सिंध जी नए माली साल 2023-24 जी बजट आहे उहा 2.4 ट्रिलियन आहे, जंहिंजी बाज़ाब्ता सिंध काबीना मंज़ूरी ॾिनी आहे। अॼोके काबीना जे इजलास में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत जेका 5 सालनि जी कारकरदगी आहे उहा ज़बरदस्त रही आहे। सिंध हुकूमत पंहिंजे 5 सालनि वारे दौर जी आख़िरी बजट काबीना इजलास थी रहियो आहे। सिंध हुकूमत जो बाक़ी काबीना जा मामूल वारा इजलास आहिनि उहे थींदा रहंदा। बजट जे हवाले सां काबीना बजट इजलास आहे उहो थी रहियो आहे। वॾे वज़ीर खे इहो बि चवणो हुयो अॼोके हिन इजलास में त वफ़ाक़ी जेका सिंध काबीना आहे उहा चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी रहनुमाई में आम माण्हुनि जी, सिंध जे माण्हुनि जी तमामु घणी ख़िदमत कंदी रही आहे ऐं संदन हुकूमत जी जेका कामयाबी आहे उन जो मज़हर बलदियाती चूंडुनि में, मकानी इदारनि वारी चूंडुनि में नज़र अचे थो। सिंध मां मकानी इदारनि जी चूंडुनि में मुस्लिम पार्टी खे वाज़े शोभा हासिल थी आहे ऐं मुस्लिम पार्टी हर ज़िले में मकानी चूंडुनि में खटियो आहे। आम चूंडुनि में पिणु पीपल्स पार्टी खे वाज़े अक्सरियत हूंदी। अॼु सिंध जो जेको बजट आहे 2.24 ट्रिलियन जो उहो 3 बजे सिंध जो इजलास करायल आहे, जंहिंमें पेश कयो वेंदो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे तरफ़ां। ठीकु आहे, महिरबानी गाज़ी झंडीर अपडेट करण लाइ।